अज अफसोस का चवणो तो मुसलमान कलमे जी बेकदरी करे रहा है। अज अफसोस का चवणो तो वे मुसलमान प्यारे नबी मोहम्मद करीम जी गुलामी जी बेकदरी करे रहा है। नमाज पढ़ण लाइ तैयार न आहिनि, मस्जिद शरीफ में अचण जे लाइ तैयार न आहिनि, कुरान शरीफ जे ॿुधण लाइ तैयार न आहिनि, कुरान शरीफ जे समझण लाइ तैयार न आहिनि, कुरान मजीद मथां अमल करण लाइ तैयार न आहिनि। ओ मुसलमानो, शैतान जे धोखे में न अचो। मां मोदबाना तव्हांखे गुज़ारिश करणा हे झूठे जो जहान अज आहियूं सुभाणे न हूंदासीं। असुल जिंदगी असां तव्हांजी आख़िरत वारी आहे, जन्नत वारी आहे, जंहिंजे लाइ नबी ने फरमायो ला आइश इल्ला आइशल आखिरह। असुल असांजे लाइ आराम में फरदात जन्नत में आ, तंहिंजे करे हुन जिंदगी जे लाइ तैयारी कयो। अल्लाह जे कुरान सां प्यार कयो, प्यारे नबी मोहम्मद करीम जी सूरत ऐं सीरत अपनायो। हाँ, मस्जिदन के आबाद कयो, नमाज़न जा पाबंद बणजी वञो, गुनाहन खां पाण खे बचाईंदा वञो त अल्लाह तव्हांखे दुनिया में भी आबाद ऐं शादाब रखे त आख़िरत में भी सोन जे बंगलन जो वारिस ऐं मालिक बणाए छॾे। असां त हिते महिमान थी आया आहियूं दुनिया में, बटन घड़नि जे लाइ। ऐं अलाए छा थी वियो आहे दुनिया खे, हर माण्हू बस दुनिया जी मोहबत में मस्त थी वियो आहे। अल्लाह विसरी वियो आहे, रसूल विसरी वियो आहे, कुरान मजीद विसरी वियो आहे, नमाज यादि ई न आहे, मस्जिद जो हया ई न आहे। मां हिकिड़ी जाइ ते जलसे ते वियुमि, मूंखे हुतां जे ॻोठ वारनि चयो चई साईं राग ते ॻाल्हायो। एॾी ज़ुल्म जी इंतिहा साईं, नमाज़ त नथा पढ़नि, मुसलमान सॾाइण वारा, कलमन भरण वारा मस्जिद में त नथा अचनि। प्यारे नबी मोहम्मद करीम जी गुलामीअ जी दावा करण वारा कुरान शरीफ जो ॿुधण लाइ तैयार न आहिनि। पर साईं एतिरा त बेहया थी चुका आहिनि ॻोठ वारा, जो शलन कंहिंजी शादी थिए ॻोठ में महीनो अॻ में वॾी डेग घुराए उन में काड विझी करे गाना था हलाइनि ऐं एॾे वॾे आवाज़ सां गाना था हलाइनि, जो न मस्जिद जो हया था करनि, न नमाज जो हया था करनि, न कुरान जो हया था करनि। असां साईं मस्जिद में नमाज में हूं, एॾो आवाज़ राग जो बुलंद लॻो पियो आहे जो जमायती वेचारा भुली था वञनि, आवाज़ पेशमाम जो नथा ॿुधी सघनि, एॾो राग जो आवाज़ बुलंद लॻो पियो आहे। असां ॿ टे दफ़ा विया आहियूं, ॻोठ वारनि उन्हनि रागींदड़नि खे चवंदा त यारो हे छा था कयो, छो था राग हलायो, छो था साज़ हलायो, जेकॾहिं हलायो था नथा मुड़ो त घटि में घटि नमाज़ जे टेम ते, क़ुरान जे तिलावत जे टेम ते, ॿारड़ा जंहिं वक़्तु पढ़नि था उन टेम ते त बंदि कयो। पर हे मुसलमान सॾाइण वारा, हे कलमन भरण वारा, हे प्यारे नबी मोहम्मद करीम जी गुलामी जी दावा करण वारा जवाब में चवनि था त मुलो वञो असांजो मथो न खाओ, असां ख़ुशी न कयूं, या मस मस त असांखे ख़ुशीअ जो मौक़ो मिलियो आहे। साईं असां इलाज करे करे थकी पिया आहियूं, पर हे राग जे आवाज़ खे बंदि करण लाइ तैयार न। हर ॻोठ में इहो हाल आहे, को मस्जिद जो हया न आहे,
का नमाज जो ख्याल ना है, कुरान शरीफ जी तिलावत जो ख्याल ना है। बचड़ा वेचारा नंढड़ा मस्जिद में कुरान दा पढ़न, हे राग जो आवाज बुलंद कयो। ट्रैक्टर वारन भी किनु करे छॾिया। वॾे आवाज़ सां पिया राग हलाईंदा, पिया गाना हलाईंदा, पिया साज़ हलाईंदा बननि जे मथां। वरी पोरणियूं था करनि त फसलनि में बरकत नाहे। ओ पागलऊ, फसलनि जे मथां अल्लाह जी लानत दा वसरायो, कीअं फसल में बरकत थे। जेकॾहिं फसल में बरकत चाहियो था त क़ुरान मजीद जे आवाज़ खे बुलंद कयो। इन क़ुरान मजीद जे आवाज़ ते रहमत भी आ त बरकत भी आ। तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल्आलमीन नज़ीरा। वॾे आवाज़ तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क वहुवा अला कुल्लि शैइन क़दीर। बरकता कुरान मजीद जे आवाज़। अफ़सोस सां चवणो थो पए, दुकान वारा बि रड़ियूं था कनि, सही बरकत नाहे। पागल सॼो ॾींहुं राग दुकान में हलायूं वेठो आहे, बरकत थिए त थिए या थिए। घरनि वारा रड़ियूं था कनि, सही घरनि में बरकत नाहे। ॾींहुं राति घरनि में राग हली रहियो आहे, साज़ हली रहियो आहे, गाना हली रहिया आहिनि, किथां बरकत अचे। ओ चगरे वो पागल वो मस्तान, जेकॾहिं तव्हांखे घरनि में, जेकॾहिं तव्हांखे दुकाननि में, जेकॾहिं तव्हांखे फसलनि में बरकत घुर्जे थी त क़ुरान मजीद जे आवाज़ खे बुलंद कयो। अर्रहमान अल्लमल क़ुरान खलक़ल इंसान अल्लमहुल बयान। अज केड़ा इरादो था कि इंशाअल्लाह राग को बाइकाट करा। इरादो पक्को कन कचो। अलाए शादिया मुसलमानन खे कुरान मजीद न तोड़े, रागन में दिल फासाए वही रहा, गानन में दिलियों फासाए वही रहा, साजन में दिलियों फासाए वही रहा। अज इहो ही रोइणो रोंदा जो इन साज़ ऐं गाननि जे करे कुरान मजीद भी दिल ते असर नथो करे। हे कुरान मजीद बुधी वरी राग तो बुधी, बेहया व बेशरम हया नथो थे। हाणे कुरान मजीद बुधी आए वरी राग तो बुधे। अलाए छो माण्हू ईअं थप्पड़ चूसंदी पिया आहिनि, अलाए छो ईअं मुल्तानी गेतला थी पिया आहिनि, अलाए छो माण्हू ईअं मुनाफ़िक़ बणिजी आहिनि जो हेॾो कुरान मजीद बुधी वरी साज़ था ॿुधनि। अॼु त मुसलमाननि जे हाल जे मथां रोअण थो अचे। अलाए छा थियो आहे,
मुसलमान टच मोबाइल में वाइज भी रखियूं वेठा आहिनि, कुरान भी रखियूं वेठा आहिनि, वरी राग ऐं साज़ फिल्म ऐं ड्रामा भी रखियूं वेठा आहिनि। ओ मुसलमान ओ मरी अल्लाह के केड़ो जवाब ॾींदो? हाली त अल्लाह दुनिया जे जहान में प्यारे नबी मोहम्मद करीम जी दुआ जे सदके रहम करे, वरी तो रहम करे। शुद्ध मुझे प्यारे नबी मक्के में तां जे लाए रोई रोई दुआऊं करियूं। मुझे प्यारे नबी काबे जे तवाफ में रोई रोई तां जे लाए दुआऊं करियूं। मुझे प्यारे नबी सफा मरवा जे रोड में रोई रोई तां जे लाए दुआऊं करियूं। मुझे प्यारे नबी हाँ हजर अस्वद के बोसा ॾींदे रोई रोई तां जे लाए दुआऊं करियूं। मुझे प्यारे नबी मकाम इब्राहिम ते नफल पढ़दे तां जे लाए दुआऊं करियूं। मुझे प्यारे नबी आबे ज़मज़म वारे खूह ते भी रोई रोई तां जे लाए दुआऊं करियूं। मुझे प्यारे नबी हाँ गारे हिरा में रोई रोई तां जे लाए दुआऊं करियूं। मुझे प्यारे नबी ताइफ जी भरी बाजार में पत्थर भी खादा, पांजे जिस्म मुबारक के रत मुबारक दा लहूलवान भी बनायूं। पबी तां जे लाए रोई रोई दुआऊं दा गुन, तां जे लाए पारदू दा कर। मुझे प्यारो नबी गारे सोर में तां जे लाए रोई रोई दुआऊं करियूं। मुझे प्यारे नबी मस्जिद नबी में मदीने शरीफ में तां जे लाए रोई रोई दुआऊं करियूं। मुझे प्यारे नबी हाँ पंजगाना नमाज में तां जे लाए रोई रोई दुआऊं घुरदा रहा, पर तहज्जुद वारी नमाज में भी तां जे लाए रोई रोई अल्लाह के पारदू कंदा रहा। फतहज्जद भी नाफिलतन लक असायबसक रब्बुक मकामम महमूदा। पिछाड़ी मेराज वारी रात भी अल्लाह जे रूबरू ज़ियारत कचहरी में नबी सईद रोई। सुम्मदमा वदल्लाह फकान काब कौसैन औ अदना। वडे आवाज ईमानी जज्बे सा फरमाए सुब्हानल्लज़ी यसरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना। इन्नहू हुवस्समीउल बसीर। वडे आवाज सां मेराज वारी रात में नबी सही रोई वेठा। अल्लाह फरमायो मुझा प्यारा नबी त खुशी जो वक्त रोण जो त न। और नबी सही जा इश्क सदाण वारो, नबी सही जा उम्मती सदाण वारो, कलमा भरण वारो मुसलमान पान के सदाण वारो। नजर क्यों प्यारे नबी जे प्यार जे तरफ केडी दसाना मोहब्बत जो साईं फरमायो मुझा अल्लाह बराबर खुशी जो वक्त पर मुझे पंहिंजी उम्मत जो फिक्र खादियूं तो वञे।
अखिरन गोड़ा वैयान ओ मुझा अल्लाह मेहरबानी फरमाए मुझी उम्मत ते रहम कजा गुनाह जे करे मुझी उम्मतन जा चेहरा न फेराए जा गुनाह जे करे मुझी उम्मतन के भूलो बांदर न बनाए जा गुनाह जे करे मुझी उम्मत के ओ अल्लाह सही बाह जा मियन ॾिजा मुझा अल्लाह सही जुअन जा मियन वसाए जा गुनाह जे करे मुझी उम्मत जी जमीन जी चक्की खणाए अदा आसमान को ऊंधी न कराए जा ओ मुझा अल्लाह मुझी उम्मत जे मथो हज़रत नूह नबी जे नाफरमान क़ौम वारो अज़ाब बोध वारो पानी वारो न मोकिल जा रब्बे अंज़िलनी मुनज़लन मुबारका व अंत खैरुल मुनज़िलीन अञा वॾे आवाज़ सां अल्लाह फरमायो मुझा प्यारा नबी रो न कतब अला नफ्सी रहम तुझो रोण मां अल्लाह के जोरे तुझे सोना नबी अज खां बाद में मां कुरान मजीद में फैसलो तो करे छड़िया तुझी दुआउनि जे सदके तुझे रोण जे सदके दुनिया में पयो तुझी उम्मत जे मथो रहम ही रहम कंदो और नाफरमानो ओ गुनाहगार वो नागज़म मोहब्बत रखण वारो वो बेनमाज़ियो मस्जिद जो हया न करण वारो याद रखो ज़ानियो शराबियो अज जे कने अल्लाह दुनिया जे जान में नथो करे वज़ाब त प्यारे नबी जी दुआन जी बरकत प्यारे नबी सोने साईं जे गोढ़न मुबारक जी बरकत जो तां जियंदा दावत तां खाईंदा ऐं पीअंदा दावत बाक़ी याद रखो कब्र क़यामत में कोई रहम न थींदव कुल्लु मन अलैहा फ़ान वयब्का वजह रब्बिक ज़ुल जलाल वल इकराम फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान तेजे करे हिन यार सां भाकुर पायो हिन जे चवण ते जिंदगी गुजारियो नमाज जा पाबंद थियो मस्जिदन जो हया कयो गुनाहन खां पासीरा थियो राग जो बाइकाट कयो इंशाअल्लाह ताला बई जहान अल्लाह तां जा आबाद ऐं शादाब फरमाइंदो व आखिर दावाना